बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद है खैरियत से हूंदो। मटियारी हेडक्वार्टर ज़िले हेडक्वार्टर जेके ज़िलो थींदे ऐं सम्झां थो को 20 साल खनि थी विया हूंदा, पर उते पोयनि 7 कलाकनि खां लाइट बंदि। पोयनि 7 कलाकनि खां लाइट बंदि छो? ज़ाहिरी आहे शहरियुनि खे ख़बर न हूंदी। ऐं थो ॿुधायां, न को असांजे हिते ॿियनि दोस्तनि खे ख़बर हूंदी, न को शहरियुनि खे ख़बर हूंदी, पर आउं थो ॿुधायां। मूं अधु कलाकु पहिरीं मूंखे एक्सीएन मटियारी शेख साहब जो नंबर मिलियो, जंहिंसां मुंहिंजी ॻाल्हि थी ऐं उन मूंखे रिप्लाई में छा लफ़्ज़ चया त मूं वटि कंहिं दोस्त जी फ़ोन कोन आई आहे ऐं कंहिंजी बि मूं वटि का कंप्लेन कोन आई आहे ऐं मटियारी में 7 कलाकनि खां लाइट बंदि आहे। मूंखे इन जे बारे में को इल्मु कोन्हे। मूंखे 15-20 मिनट ॾियो त आउं तव्हांखे पुछी ॿुधायां थो। मटियारी ज़िले हेडक्वार्टर असां सभिनी दोस्तनि खे त ख़बर न आहे, आवाम खे ख़बर न आहे छो बंदि। उन खां पोइ वरी मुंहिंजी बाबडा जे मटियारी जेकी ऑफिशियल सां ॻाल्हि थी, उन मूंखे इहो चयो त भई कोर्ट वटि हिकिड़ो जेको आहे थंभो किरियो आहे, सो उन जी मेंटेनेंस लाइ उते कमु पियो हले ऐं इन करे लाइट बंदि आहे। मूं हुनखे चयो मुंहिंजो 7 कलाक ताईं सम्झो था केतिरो टाइम थी वियो आहे, इन्हनि 7 कलाकनि में कमु कंप्लीट न आहे थियो। त हुन बि थोरो टाल मटोल करे अची सर ऐं ॾिसां थो ज़ाहिरी असांजो त न आहे कमु, मसइलो उते आहे। त चलो मूं सोचियो त भई हाणे हलूं था उन जाइ ते जिथे वापडा वारनि जो कमु पियो हले ऐं उन्हनि सां ॻाल्हायूं था ऐं उन्हनि खां पुछूं था हली त भाई आख़िर मटियारी जी आवाम खे कहिड़ी सज़ा ॾिनी वई आहे। मूं पंहिंजी पर्सनल ID तां एक्सचेंज जो नंबर बि शेयर कयो, जंहिंमें काफ़ी दोस्तनि मूंखे इहो चयो त भई नंबर बंदि पियो आहे, पर नंबर हुनजो बंदि त न हो, नंबर हुनजो ऑन हो। उन्हनि सां मुंहिंजी ॻाल्हि बि थी आहे। हाणे जंहिं जाइ जी निशानदही वापडा जी ऑफिशियल कई आहे त भई हुते कमु हले पियो, हींअर आउं ओॾे वञी रहियो आहियां। थोरो ॾिसूं वञी त कहिड़े क़िस्म जो कमु आहे जेको 7 कलाकनि खां ख़तमु न आहे थी वियो। हालांकि सम्झां थो त हीउ प्रोग्राम करणु मुंहिंजे लाइ ॾाढो ॾुखियो आहे, पर ज़ाहिरी आहे मटियारी जी आवाम आहे, मटियारी जा प्यारा माण्हू आहिनि, उन्हनि जी सहूलियत ऐं उन्हनि खे अपडेट करण लाइ हीउ प्रोग्राम आउं करे रहियो आहियां ऐं लाइव करे रहियो आहियां। हालांकि लाइव प्रोग्राम ते मुंहिंजा काफ़ी सारा दोस्त बि नाराज़ थींदा आहिनि ऐं दुश्मन बि थींदा आहिनि। अच्छा मूंखे ख़बर पई आहे त वापडा जो कमु पियो हले ऐं वापडा जो कमु किथे पियो हले। वापडा जो कमु हले पियो कोर्ट वटि। किथे पियो हले? कोर्ट वटि। त हाणे आउं तव्हांखे उन कोर्ट रोड जो फ़िलहालु त मुआइनो करायां। रोड त ठहे पियो। अच्छा हीअ हाणे वञी रहियो आहियां ऐं तव्हांजे साम्हूं ॾिसूं त कमु आख़िर हले किथे बंदि आहे। छो जो हुननि मूंखे चयो त कोर्ट वटि पोल किरियल आहे। हाणे पोल किथे किरियल आहे उन गेली ॻोल्हियूं था। ऐं आहियां बि अकेलो, मूंसां गॾु केरु आहे बि कोन, पर ख़ैर ॻोल्हियूं था हली। ऐं मटियारी में 7 कलाक ख़ैर सां लाइट खे थियण वारा आहिनि। तक़रीबन 2:45 बजे जी लाइट वियल आहे। जुगनू CNG वटि त पहुची आहियूं ऐं को बि अहिड़ो को वापडा जो मूंखे अमलो या को बि अहिड़ो दोस्त नज़र न पियो अचे। मुख्तियार कार ऑफिस ऐं DC ऑफिस जे विच में पिया अचनि, को पोल किरियल आहे। सो ॻोल्हियूं था, वरी पाण राउंड बि हिकिड़ो हणी अचूं था ऐं ॾिसी था वठूं त भई कहिड़ो पोल किरियल आहे ऐं आख़िर किथे उनजो कमु पहुतो आहे जेको पोयनि 7 कलाकनि में कमु न थियो आहे। उहो केॾी महिल कंप्लीट थींदो, थोरी ख़बरचार त वठूं पाण दोस्त। DC ऑफिस वारे रोड में बि कुझु कोन्हे। हाणे मुख्तियार कार वारी ऑफिस कहिड़े पासे आहे? इलाइक़ो पूरो विज़िट कयूं था, ॾिसूं था मन किथे पाण खे वापडा जा दोस्त मिली वञनि ऐं एक्सचेंज वापडा सां वरी डायरेक्ट ॻाल्हाईंदासीं, पुछंदासीं हुन खां त सर का ख़बरचार, का ॻाल्हि ॿोल, का शइ। अच्छा मां कोशिशि कई त हैदराबाद में हेस्को PRO सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थिए ऐं उन सां बि उनजी बि ख़बरचार वटि उन खां बि पुछूं।
दोस्तनि खे दरख़्वास्त आहे त महिरबानी करे मुंहिंजे हिन प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कनि ताकी ॿियो कुझु न त भला वापदा ऑफिशियल्स ताईं का ॻाल्हि पहुचे। ॿियो न त हिन प्रोग्राम जे थ्रू छो जे एक्सीडेंट जो चवणु आहे त 7 कलाकनि खां अगरि लाइट वियल आहे पर मूंखे कंहिं बि ॿुधायो न आहे त असीं इन मां अंदाज़ो लॻाए सघूं था त असां सॼी मटियारी में कंहिं एक्सीडेंट खे फ़ोन करे कंप्लेन बि नाहे कई या को जेको ऑफिशियल नंबर आहे वापडा जो उन ते बि असां कंप्लेन न कई हूंदी त पोइ हाणे कीअं कमु हलंदो मूंखे ॿुधायो। फ़िलहालु त हीअ रोड जी तव्हांखे हालत ॾेखारियूं तमामु घटिया, जेका पोयां रोड त सॼो ख़राबु, वरी हीअ रोड बि ख़राबु। मूंखे त फ़िलहालु को बि वापडा जो अहलकार नज़र नथो अचे ऐं चलो असांखे जंहिं चयो हो त भई हिन रोड ते कमु पियो हले या मुख़्तियार ख़ान ऑफिस वटि कमु थो हले सो वरी उनखे हिकिड़ी फ़ोन कयूं था ऐं लाइव ते ई ॾिसूं था त उहो दोस्त भला छा थो चवे त बाबा कमु किथे पियो हले, छा पियो हले। जड़ त ॾिसूं न साईं, आख़िर इशू छा आहे, लाइट छो बंदि आहे, छाजे लाइ बंदि आहे। अच्छा, मुख़्तियार ख़ान ऑफिस आउं सम्झां थो जेका जलाल साईं जलाल शाह जेको पेट्रोल पंप आहे PSO वारो उन वटि आहे मुंहिंजे ख़्याल आहे मुख़्तियार ख़ान ऑफिस। बहरहाल असीं फ़ोन अॻिले खे वरी दोस्त खे कयूं था, पुछी था वठूंसि। फ़िलहालु राउंड हणी अचूं। फ़िलहालु असां सॼो रोड हलिया आया आहियूं पर को वापडा जो न को ऑफिशियल आहे ऐं न को वापडा जो दोस्त आहे। न कोई असांखे को पोल किरंदड़ नज़र आयो आहे। लगे तो पाण मुख़्तियार ख़ान ऑफिस वटि बि पहुची आहियूं। बाबा अगर कंहिं दोस्त खे ख़बर आहे किथे वापडा वारा कमु पिया कनि त मूंखे कमेंट्स में ॿुधाए सघे थो ताकी उन्हनि खां हली पुछूं त बाबा आख़िर केॾी महिल लाइट ईंदी। तेसि ताईं पाण एक्सीडेंट वापडा खे बि ॾिसूं था भला। न साईं, को बि हिते पोल किरियल कोन्हे, कुझु बि कोन्हे, न ही का शइ नज़र अचे भई को वापडा वारा कमु पिया कनि या कुझु पियो थिए। नो नेवर। चलो असीं हिनखे वरी यूटर्न था हणूं ऐं साहिब समा वटां वरी फिरूं था ऐं ॾिसूं था हली भला त बाबा कहिड़ा वापडा वारा कमु पिया कनि। ऐं असीं हलूं पिया वापसी। हेलो, हाँ इमरान साईं थी ॻाल्हि बोल का सर। हेलो साईं, एक्सीडेंट साहब चवे थो त हैदराबाद मां शटडाउन जी कॉल आहे ऐं उन्हनि जे चवण ते शटडाउन थियो आहे। वरी ख़बर पई आहे त कोर्ट वटि को कमु थो हले तो हलूं था साईं
कोर्ट वारे पासे हलूं था, कोर्ट वारो पासो बि ॾिसूं था त कहिड़ो कमु थो हले कोर्ट में, ॾिसी था वठूं था। बेसिकली हलूं था साईं, कोर्ट वारे पासे ॾिसी था अचूं। साईं ही अची वियासीं। परे परे तो ताईं कुछ नज़र कोन्हे थो। जानी को कम पियो हले या वापडा जो नी कुछ भी कोन्हे, ख़ामोशी आहे सफ़ा। तव्हां किथे जा आहियो? हा जानी किथे जो ई? खोसन जे कोठे जो? अच्छा, न त हिननि वापडा ऑफिशियल सां ॻाल्हि थी आहे त उहे चवनि था त वापडा जो कमु पियो हले कोर्ट जे पासे। को अहिड़ो हले पियो आहे थंबनगर जो कमु हले पियो आहे को? जी भाउ न कुझु कोन पियो हले नी अंदरि। हल भला अंदरि दोस्तनि खे ॾेखारे अचूं भला कोर्ट ने बहाने। तव्हांजो नालो? गुलाम मुस्तफ़ा खोतो। मूंखे सुञाणो अथई? अच्छा, सिंध जा मोती। महिरबानी जानी, महिरबानी महिरबानी। विवर्स, को बि दोस्त वापडा जो मौजूदु न आहे, को बि हिते कमु न आहे हली रहियो। असीं वरी बि अॻियां हलूं था, वरी बि ॾेखारियूं था। हींअर कोर्ट रोड ते मौजूदु आहियां, जिथे DC ऑफिस बि अचे थी ऐं कोर्टूं बि अचनि थियूं। मुंहिंजो हिकिड़ो फॉलोवर हुओ हिते खोसो साहिबु, उन बि ॿुधायो त सर हिते त को बि कमु न पियो हले, न को पोल किरियल आहे, न को शइ का किरियल आहे। हाणे इन जो जवाबु केरु ॾींदो? मूं पंहिंजी पूरी कोशिशि कई त दोस्तनि खे असलियत खां वाक़िफ़ु कजे ऐं को प्रोग्राम उन्हनि खे ॾेखारिजे, ॾिसूं त भई कहिड़ो को हिते वापडा कमु कनि त पिया मुंहिंजे ख़्याल में। हा साईं, हा हा मिली आहे साईं, मिली आहे साईं, मिली आहे साईं, मिली आहे। हा 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 कनि पिया, कमु कनि पिया साईं, कमु वाक़ई कनि पिया साईं। हा कमु थिए पियो साईं। कुझु असांखे वापडा जा दोस्त मिलिया त आहिनि। चलो उन्हनि सां हली ॻाल्हायूं था। जानी अला साईं, ख़ुशि लॻे तव्हांखे जानी? कुर्ब कुर्ब कुर्ब। कैमरा असीं कुझु 7 कलाकनि खां लाइट बंदि आहे, उन इशू ताईं पहुची विया आहियूं असीं, जंहिंजी ॻोल्हा में असीं हुआसीं। वापडारा दोस्त बि कमु कनि पिया हिते। एक्सचेंज साहिबु जेका ॻाल्हि कई, 7 कलाकनि खां इशू आहे सर, आहे छा आहे मसइलो ॿुधाईंदो कोन्हे जी? 3 बजे पंहिंजे असां शटडाउन वरितो आहे पंहिंजे। पौणे 3 बजे खां लाइट जेका बंदि थी आहे उहा अञा ताईं न आई आहे। हा थोरो मथे हा, त हीअ असांखे जज साहिब जी लाइनूं हुयूं। ठीकु आहे। ऐं असीं तारूं हुयूं तमामु पुराणियूं। ठीकु आहे। इनखे रिपेयर करण जे लाइ पंहिंजो मटीरियल अथॉरिटी ॾिनो, ठीकु आहे। उहो असां चेंज कयूं पिया। पंहिंजो आहे रोज़ रोज़ जे तकलीफ़ खां हिकिड़ो दफ़ो जी तकलीफ़ आहे। पर छा हूंदो आहे जो लाइट जो एॾो वॾो शटडाउन वठण खां पहिरीं का न का अहम इतला, का न का शइ माण्हुनि जी आवाम लाइ, मटियारी लाइ, आवाम जेके मटियारी जेके माण्हू ज़ाहिर थींदा परेशान थिया आहिनि इलाही। हा, त इहो को तरीक़ो सर ताईं सम्झो था? तरीक़ो त इहो कोन, मसइलो इहो आहे त असांजो हीउ जेको बि कमु आहे हीउ हिकिड़ो टेक्निकल कमु आहे। हिन में टेक्निकल कम में माण्हू सोचे थो त बसि हीउ कमु असां इनशाला 2 कलाकनि में वरी असांजो इज़ाफ़ी कमु थी वियो पंहिंजो। अंदरि स्पेन जेको उहो बि चेंज कयो आहे ऐं हीउ मटीरियल वरी जेके कमु असांजो मुसलसल आहे। हा मुसलसल माशाल्लाह हिन वक़्तु बि असांजा 6-7 माण्हू कमु कनि पिया। छा भला आवाम खे ॿुधाईंदो न इनशाला बसि हाणे
अधु कलाक में अच्छा ॿियो अक्सर छा थींदो आहे जो लाइट जेतिरी देरि बंदि थींदी आहे अगरि कोई इशू हूंदो आहे त उनखे वरी लोड शेडिंग में एडजस्ट करिणो हाँ वरी असां उनजो पर मटियारी में इहा शइ नज़र न पई अचे इन जी का वजह इन जो जवाबु तव्हां ॾे मथियां ऑफिशियल इहो जवाबु ॾींदा ऑफिशियली इहो जवाबु जेको बि असां वटि हूंदो आहे रिलीफ हूंदो आहे उहो तक़रीबन त असां ॾींदा आहियूं हा माना उमेद कयूं था अगरि 7-8 कलाक लाइट हींअर खई आहे त मथी जेका हाणे लोड शेडिंग ईंदी उनखे स्किप कंदो इंशाल्लाह पॉसिबल आहे इंशाल्लाह वॾी महिरबानी वीवर कोशिशि कईसीं त मसइले ताईं पहुचूं ही दोस्त तव्हां मथे ॾिसंदा हूंदव वापडा जा ऑफिशियल्स कमु करे रहिया आहिनि एक्सचेंज साहब सां बि ॻाल्हि ॿोल थी ऐं असांजो जेको सदर आहे यूनियन जो उन सां बि ॻाल्हि ॿोल थी उन बि इहा ई दोस्त ॻाल्हि ॿुधाई त भई शटडाउन मथां खां वरितलु आहे ऐं मसइलो हिते कोर्ट वटि हली रहियो आहे ऐं उमेदु ॾेखारी आहे वापडा ऑफिशियल्स त अधु खां मुने कलाक जे अंदरि अंदरि इनशाला लाइट अची वेंदी ऐं जेतिरी बि एक्स्ट्रा लाइट वई आहे उनखे लोड शेडिंग में असीं एडजस्ट करे ऐं अवाम खे रिलीफ ज़रूरु ॾींदासीं महिरबानी तमामु दोस्तनि जी जिन मूंसां ताउन कयो जिन मूंखे असली ॻाल्हि ॿुधाई ऐं असीं मामले ताईं पहुतासीं उमेदु कयां थो त नंढड़ी कोशिशि अव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी इन उमेद सां ख़ुदा हाफ़िज़ त मुंहिंजे हिन प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कंदव मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदो संध्या मोती खे इजाज़त ॾींदा वरी ॿिए के लाइव प्रोग्राम सां तव्हां सां गॾु अल्लाह हाफ़िज़।